कटनी में अवामी जमहूरी पार्टी जो जिले कन्वेंशन को ठायो वियो। कन्वेंशन में अवामी जमहूरी पार्टी के मरकजी अगवान सैयद लाल शाह, प्रोफेसर डॉक्टर असलम परवेज, प्रोफेसर सिराज सियाल, कुर्बान पंवर, नजीर कुरैशी समेत शागिर्द पार्टी वर्कर तोड़े साफ इन वडे अंग में शिरकत कई। कन्वेंशन में जिले की बॉडी पिण चूंडी वई, जंहिंमें जिले सदर मकसूद शोरो, जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद पंवर, सीनियर नायब सदर इदरीस पंवर ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। उन मौके ते पार्टी अगवाननि कन्वेंशन के खिताब कंदे चयो, सिंध जी तालीम जो बेड़ो बुॾल आहे। 21वीं सदी में भी सिंध जा स्कूल मेंजा वाड़ा बणियल आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत सखड़नि ॻाल्हियुनि खां अॻिते वधी अमली तौर कुछ भी करण लाइ तैयार न आहे। सिंध जी ॿहिराड़ी में केॾा हीनियस क्राइम पिया थियनि, केॾा ज़ालिमाना कार्रवाई पिया थियनि त गुलशाना शर जहिड़ी छोकिरी डोड़ा डोड़ा मारी थी वञे। इहो छा आहे? इहो असांजे जागीरदारी निज़ाम, जहालत ऐं उहे पुराणा मुद्दे ख़ारिज रवैया आहिनि जिन खे तब्दील थियण जी कोशिशि करणु खपे। ऐं उहा तब्दील तॾहिं थींदा जॾहिं असां वटि तइलीम ईंदो। तव्हां ॾिठो आहे त कराची में जेका सूरत हाल लॻी पई आहे, बंगाली बर्मी जेके बि आहिनि उन्हनि खे शनाख़ती कार्ड ठही मिलनि। असांखे सिंधियुनि खे अक़लियत में करण जी साज़िश पई थिए। इन साज़िश मां असांजी जान थी। इनकलाब एजुकेशन आणे सघे थी ऐं एजुकेशन असांजे तंज़ीम जो मेन मक़सदु आहे, जंहिंजे लाइ असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मार्च कया आहिनि। सॼी सिंध में बेदारी पैदा की आहे, माण्हुनि में शऊर पैदा कयो आहे। इन जे करे त असीं सम्झूं था त हिन वक़्तु जेकॾहिं इल्मु ईंदो, सम्झ ईंदी, तालीम हूंदी त इनकलाब ईंदो, तब्दीली ईंदी ऐं माण्हू को बहितर रोल अदा करे सघंदा। असीं चाहियूं था त असांजो नौजवान तालीम जी अहमियत ऐं हिफ़ाज़त खां न सिर्फ़ु वाक़ुफ़ु थिए पर तालीम जी बहाली जी जिदोजहद करे, ताकि असीं हुकूमतनि ते इहो दबाव विझूं त असांजी तालीम प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं हक़ीक़ी माना में तालीम बहाल थिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।